चार भाइरा पोइ उन्हनि चइनि भाइरनि मां हिकिड़ो भाउ मरे पियो। पोइ वॾे भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो वॾो भाउ, मां तुंहिंजी पीउ जेतिरी इज़त कंदुसि, तूं हुकुम कंदे त निमाज़ खे बि पोइते करे तुंहिंजे हुकुम जी तामील कंदुसि। अदा अॼु मां मरां थो, मरां खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? वॾे भाउ चयो भाऊ तूं मरी वेंदे, तुंहिंजे गुस्ल जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे कफ़न जो इंतज़ाम मां कंदुसि, तुंहिंजे साबुण ऐं ख़ुशबू जो इंतज़ाम मां कंदुसि, तोखे गुस्ल कराए कफ़न पाराए ख़ुशबू लॻाए क़ब्रिस्तान जे हवाले कंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में इहो ई आहे। बसि चयाऊं बसि। नबी साईं फरमायो वरी ॿिए नंबर भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो ॿियो नंबर भाउ, अॼु मां मरां थो, मरां खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? ॿिए नंबर भाउ चयो अदा घबरा न, तूं मरी वे कुल्हे ते खणी क़ब्रिस्तान ताईं मां पहुचाईंदो सही, तुंहिंजी क़ब्र बि मां खोटींदुसि, तोखे क़ब्र में लाहींदुसि बि मां, सामीअ में सुम्हारींदुसि बि मां, पछाड़ी में मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे क़ब्र जो निशान ठाहे मोटी ईंदुसि। अदा ॿियो मां तुंहिंजो कहिड़ो साथ ॾियां? यार मुंहिंजे वस में इहो ई आहे। बसि चयाऊं बसि। फरमायूं वरी टे नंबर भाउ खे चई अदा तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ, भाऊ मां तुंहिंजो एतिरो ख़्यालु न कयो, छो त नंढे भाउ जो एतिरो माण्हू ख़्यालु न कंदो आहे, पर भाऊ अॼु मां मरां थो, मरां खां बाद तूं मुंहिंजो कहिड़ो साथ ॾींदे? उन नंढे भाउ चयसि अदा घबरा न, जेकॾहिं तूं मरी वे त क़ब्र में बि क़यामत ताईं तोसां गॾु हूंदुसि, महशर जे मैदान में भी तुझो बाह बेली हूंदुसि, पुलसरात जे वक्त में भी तोसां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदुसि। अदा जेसि ताईं जन्नत में न पहुचंदे तेसि ताईं तुझो साथ न छॾींदुसि। नबी से मिसाल ॾिनी, मिसाल ॾेई करे मुंहिंजे नबी फरमायो वॾो भाउ अथव तव्हांजो माल, तव्हांजी मिल्कियत, तव्हांजी दुनिया, तव्हांजी दौलत, इहो तव्हांजो वॾो भाउ अथव जेको क़ब्रिस्तान ताईं बि कोन हलंदो। बंगलो भी हिते, गाॾी भी हिते, ज़मीन भी हिते, पैसा भी हिते, मेयूं ढगियूं भी हिते, प्लाट भी हिते, या क़ब्र ताईं हलंदा? ये मेयूं ढगियूं हलंदियूं क़ब्र, ये बंगला, ये गाॾियूं। मां मीरपुर ख़ास में हिकिड़ो ज़मींदार ॾिठो जेको पंहिंजे ज़मीन ते घुमण जे लाइ वेंदो हो, पराठो गाॾी में शीशो न खोलींदो, उते भी शीशो बंदि, का हारी कुड़मी सां ॻाल्हाईंदो हो त मोबाइल, अरे बाबा शीशो खोल, ईअं ॻाल्हाए चवंदो दज़ ईंदी। पछाड़ी में मरी वियो, किरोड़नि जूं गाॾियूं बंगले में बीठियूं, पर उन यार जो लाश हिकिड़ी मज़दा ते रखे हो, जंहिं ते माल पीढ़ीअ ते ढोईंदा हो, उन मज़दा ते उन जो लाश रखी कब्रिस्तान पहुचायो। मुंहिंजे नबी फरमायो वॾो भाउ तव्हांजो माल अथव जेको कब्रिस्तान ताईं भी तव्हां सां गॾु कोन हलंदो। वधि में वधि माल मां कफन वठी ईंदा, साबुण वठी ईंदा, ख़ुशबू वठी ईंदा, या मुला खे पैसा ॾींदा, एतिरो फ़ाइदो ॾींदो नी माल। नबी साईं फरमायो ॿियो नंबर तव्हांजो भाउ अथव तव्हांजो अहल अयाल, तव्हांजा पुट, तव्हांजा पोटा, तव्हांजा भाइर, तव्हांजा भाटिया, सौट मासा त मारोट फुफाटियो तव्हांजो ॿियो नंबर भाउ अथव जेके जनाज़े खां बाद कब्रिस्तान ताईं हलंदा। अधु भाती त घर में मोकिलाईंदा, अम्मा भी घर में मोकिलाईंदी, न्याणी भी घर में मोकिलाईंदी, भेण ऐं घरवारी भी घर में मोकिलाईंदी, चाची मामी मासी नानी त घर में मोकिलाईंदी। उहे वीचारियूं त दरवाज़े खां ॿाहिरि जनाज़े गाह ताईं भी कोन ईंदियूं। बाक़ी पुट पोटा, भाइर भाटिया, सौट मासा त मुंहिंजे नबी फरमायो कब्रिस्तान ताईं हलंदा।
कब्र में लाहींदा सामी में सुमारींदा पछाड़ी में मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुन सां लटे कब्र जो निशान ठाहे मोटी ईंदा। नबी साईं फरमायो तव्हांजो ॿियो नंबर भाउ अथव। टियों नंबर भाउ मुंहिंजे नबी फरमायो तव्हांजो नंढड़ो भाउ उहो तव्हांजो नेक अमल आहे जंहिंसां तव्हां ईअं असां ताती एॾी था कयूं जो निमाज़ जो टाइम थो थिए त होटल ते वेठा आहियूं, निमाज़ जो टाइम थो थिए त मोबाइल पिया था ॾिसूं, निमाज़ जो टाइम थो थिए त क्रिकेट जे मैदान में बीठा आहियूं, निमाज़ जो टाइम थो थिए त रांदि पिया था खेॾूं, ताती असां पंहिंजे नंढे भाउ सां एॾी था कयूं। पर मुंहिंजे नबी फरमायो इहो नंढो भाउ तव्हांजो नेक अमल कब्र में भी तव्हां सां गॾु हूंदो, माशर जे मैदान में भी तव्हांजो बाह ॿेली हूंदो, पुलसरात जे वक़्त में भी तव्हां सां कुल्लो कुल्ले सां मिलाए हलंदो, जेसि ताईं जन्नत में न पहुचंदो तेसि ताईं इहो नेक अमल नंढो भाउ तव्हांजो साथ न